नाज़रीन, टंडो ॼाम हर साल जियां हिन साल भी टंडो ॼाम खां मौला अली कदम खां हैदराबाद इश्क सफ़र पैदल काफ़िले जो सिलसिलो जारी है। टंडो ॼाम जे आस पास के ॻोठनि जंहिंमें मूसा खटियाण, पलीजाणी, शाहपुर, टंडो कैसर, खटियाण, मोड़ी, आबड़ी काफ़िला पैदल सफ़र इश्क जारी है। अचो तो ॻाल्हि ॿोल कयूं ज़ायरीन जो छा चवणु आहे। इश्क सफ़र हुसैन अलैहिस्सलाम जो जारी ऐं सारी है। इहो पैगाम पियो ॾे तो दुनिया के अंदर तव्हां असांजी अज़ादारनि के इमाम हुसैन के पैगाम के जेतिरो दबाइण की कोशिश कंदा ओतिरो ही जेको तो दुनिया के अंदर फैलजी वेंदो ऐं एतिरो फैलजी वियो आहे जो अॼु तव्हांखे दुनिया के कुंड कुर्च के अंदर माण्हू रोडनि रस्तनि ते या हुसैन लबैक या हुसैन जा नारा हणी ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करा रहा आहिनि। रहमान रहीम, सलाम या हुसैन, लबैक या हुसैन। ही अरबैन हुसैनी ही जनाब ज़ैनब सलाम अलैह जे सीरत ते हलण जो जेको आहे हिकिड़ो मिशन आहे ऐं कोरोना जे बाइस जेको आहे ही पूरी दुनिया में जेको आहे फैलिजी वियो आहे ऐं हर जगह ते हुसैनी आहे ऐं लबैक या हुसैन जा नारा आहिनि ऐं हिते अल्हम्दुलिल्लाह 3 साल आहे टंडो जाम में भी बहितरीन नमूने सां मल्हायो पियो वञे। हिन जो मेन मक़सदु इहो आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये असां हुसैन आज़ादारनि लाइ कैंप लगाई है। सभिनी आज़ादारनि लाइ जेके थधि ज़ुकाम बुखार जेके बीमार आहिनि, जेके माज़ूर आहिनि, जेके बि आज़ादार अॼु जॾहिं असां हिन मीरपुर रोड ते चेल में हुसैन जी यादि खे ताज़ा कंदे हिते मौक़िफ़ लगायो आहे आज़ादारनि जी ख़िदमत जे लाइ। असांजी नज़र में हर उहो शख़्स आज़ादार आहे जंहिंजे दिलि में मोहब्बत हुसैन जी आहे, चाहे सिख हुजे, चाहे हिंदू हुजे, चाहे ईसाई हुजे, बिला तफ़रीक़ असां आज़ादारनि जी ख़िदमत लाइ हिन मीरपुर रोड ते वेठा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल साल खां वठी वरी हिन साल इंशाअल्लाह जेसिताईं ज़िंदगी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।